Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. जी हमने चालान सबमिट करा दिया है कोर्ट में और सुबह जज साहब ने कॉल की है, उसके बाद फर्दर जो प्रोसीडिंग होगी। अच्छा, इसमें कितने लोगों के नाम जो है वो कॉलम 2 में रखे गए हैं और कितने लोगों को जो है वो ट्रायल के लिए सेंड किया गया, कितने लोगों के नाम? इसमें कॉलम 2 में जो हमने रखे हैं वो 13 आदमी हैं। अहमद ख़ान है, इसहाक है, मोहम्मद सलीम है, दोदो है, जाम अवेस है, जाम अब्दुल करीम। क्योंकि जो बुरसा ने अभी हलफनामे दिए और जो बयानात दिए, वो जो नई डेवलपमेंट आई उसके मुताबिक जिनके लिए उन्होंने कहा कि ये हमारे मुल्ज़िम हैं, लेकिन उन्होंने कहा कि जी हमने माफ़ किया, लेकिन क्योंकि उन्होंने बताया कि इनकी वजह से ये फ़ौत हुआ, जो 3 आदमी उनको हमने सेंटर किया। अच्छा, शुरू में ये हुआ था कि ये शीरीन या अफजल ने इल्ज़ाम लगाया था कि जाम अवैस और जाम करीम दोनों मुल्ज़िम हैं। तो इन्वेस्टिगेशन में क्या आपको ये इसके शवाहिद नहीं मिले जिस पे बिना पे अब आपने हलफनामे की बिना पे इसको चार्जशीट में इनके 2 कालम? पहले भी हमने उनकी गवाहियों पे रखा था, अभी भी उनकी गवाहियों पे लेके आए। शहीद नाजिम जोकियो कत्ल केस में PPMNA जाम अब्दुल करीम ऐं MPA जाम अवैस गोराम समेत 13 जवाबदारनि जा नाला ख़ारिज। जांच ऑफिसर सिराज लाशारी दहशतगर्दी टोड़ अदालत में चालान जमा कराए छॾियो। केस में हैदर मिराज ऐं न्याज़ जोकियो जवाबदार तौर नामज़द। जांच ऑफिसर सिराज लाशारी चयो आहे त नाज़िम जोकियो जे वारसनि जे चवण ते जाम करीम ऐं अवैस गोराम समेत ॿियनि जवाबदारनि जा नाला शामिल कया विया हुआ। शीरीन जोकियो जे राज़ीनामे बाद जवाबदारनि जा नाला ख़ारिज कया आहिनि। कराची यात्रा पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ CM हाउस में अहम इजलास, अमन अमान तरक्याती मनसूबनि ऐं ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वरे वज़ीर मुराद अली शाह विच में नवकलाई में मुलाक़ात भी थी। मुराद अली शाह वज़ीर आज़म खे तवानाई, कराची ट्रांसफॉर्मेशन, अस्पतालुनि जे इंतज़ामनि ऐं पाणी तोड़े ॿियनि मसइलनि बाबति पंहिंजे मौक़िफ़ खां आगाह कयो। शहबाज शरीफ तरफ़ां मसइला हल करण जी ख़ातिरी। शहबाज शरीफ खे मज़ार कायद ते हाज़िरी दौरान गार्ड ऑफ ऑनर पेश। वज़ीर आज़म कुछ देर में MQM जे मर्कज़ बहादुराबाद वेंदो। इमरान ख़ान जी ज़िंदगी के ख़तरो आहे, पर ॾही क़ुवतूं इमरान ख़ान खे क़त्ल कराए सघनि थियूं। अॻोणे घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान खे केर बि जेल में बंदि नथो करे सघे। कप्तान 1 महीने खां पोइ इस्लामाबाद में एहतजाज जो सॾु ॾींदो। असां कंहिं बि सूरत इम्पोर्टेड हुकूमत सां गॾु न वेहंदासीं। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त इमरान ख़ान नून लीग जो हाज़मो ख़राब करण बाद साह पटींदो। पंजाब में इस्तीफ़ा ॾियण बाबति को फ़ैसिलो नाहे थियो। वॾे वज़ीर तौरु कामयाबी लाइ पुरज़म आहियां। अलीम ख़ान परवेज़ इलाही खे शिकस्त तस्लीम करण जो मशवरो ॾींदे चयो आहे त परवेज़ इलाही शिकस्त ॾिसी किरियल हरकतुनि ते लही आयो आहे। हमज़ा शहबाज बाबति कूड़ी वाविला कई वई। इस्लामाबाद हाई कोर्ट शहबाज गिल ऐं शहज़ाद अकबर जा नाला स्टॉप लिस्ट मां कढण ऐं ॿिन्ही खे हिरासा न करण जो हुकुम ॾेई छॾियो। FIA इख़्तियारनि अदालत खे ॿुधायो त ग़ैर मामूली हालतुनि सबबि शहबाज गिल ऐं शहज़ाद अकबर जा नाला स्टॉप लिस्ट में शामिल कया विया। ॿिन्ही अॻवाननि ख़िलाफ़ इंक्वायरीज़ भी हलंदड़ आहिनि। चीफ जस्टिस अतर मिनला रिमार्क्स ॾिना त छा मुल्क में मार्शल लॉ लॻी वियो हो। FIA कॾहिं खां एतिरी आज़ाद थी वई जो हुकूमती उहिदेदारनि ख़िलाफ़ इंक्वायरी शुरू करे छॾी। FIA जे कंडक्ट खे 2 सालनि खां ऑब्ज़र्व करे रहिया आहियूं। कहाणियूं घणण बदिरां शहरनि जी ख़िदमत कयो। मुल्क में इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाइण जे इल्ज़ाम में वधीक 7 जवाबदार गिरफ़्तार। अंग 12 थी वियो। FIA ज़रियनि दावा कई आहे त गिरफ़्तारियुनि बाद सोशल मीडिया ते ट्रेंड 4थे नंबर खां बि हेठि अची वियो आहे। इमरान ख़ान PTI जी सोशल मीडिया टीम ख़िलाफ़ कार्रवाइनि ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। PTI जी कानूनी टीम खे कारकुननि जे मुआवनत जो हुकुम। असद उमर चयो आहे त सोशल मीडिया टीम खे हिरासा करण ख़िलाफ़ जल्द अदालतुनि में पिटीशन्स दाख़िल कंदासीं। तहरीक इंसाफ़ अॼु पेशावर में जलसो कंदी। इमरान ख़ान ऐं ॿिया अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। इमरान ख़ान शहबाज गिल खे PTI जो चीफ ऑफ स्टाफ मुक़ररु करे छॾियो। पार्टी चेयरमैन जी सियासी सरगर्मियुनि ऐं सिक्योरिटी जी निगरानी कंदो। इमरान ख़ान चयो आहे त हिकु साज़िश तहत अवाम मथां हुकूमत मड़ी वई आहे। फौरी चूंडुनि लाइ सभिनी खे गॾिजी मुहिम हलाइणी पवंदी। PTI हुकूमती दौर में रोटेशन पॉलिसी तहत सिंध मां वफ़ाक़ रिपोर्ट कंदड़ ऑफिसर ॿीहर वापसी लाइ सरगर्म। ज़रियनि मूजिबि
6 DIGs ऐं 2 सेक्रेटरीज़ वापसी जो ख़्वाहिश ज़ाहिर करे छॾी। DIGs में नईम शेख, नोमान सिद्दीकी, साकिब इस्माइल मेमण, उमर शाहिद हामिद, अब्दुल्ला शेख ऐं जावेद अकबर रियाज़ शामिल। सेक्रेटरी काज़िम जतोई ऐं ज़ाहिद अब्बासी भी वापस अचण जा ख़्वाहिशमंद। 6 महीना अॻु ऑफिसर्स सिंध हुकूमत जी इजाज़त बिना वफ़ाक़ रिपोर्ट कयो हो। ज़रियनि दावा कई आहे त हाणे सिंध हुकूमत खेनि वापसि मुक़रर करण जे हक़ में नाहे। जब एक सियासी जमात की गैर कानूनी फंडिंग होती है, जब उसको बैरून मुल्क से कंपनियां फंड करती हैं, जब भारतीय शहरी पाकिस्तान तहरीक इंसाफ की फंडिंग करते हैं और वो सियासी जमात फिर इक़्तिदार में आती है, ये होती है साजिश, ये होती है मुल्क के खिलाफ साजिश। और उसके शाखसाने आप आज देख रहे हैं। मैंने उस वक्त कहा था कि ये कौमी सलामती का मामला है, जब एक सियासी जमात की गैर मुल्की फंडिंग हो, गैर मुल्कियों की हो, गैर मुल्की कंपनियों के जरिए हो, भारतीय शहरी के जरिए हो, दुबई से हो, हुंडी के जरिए, खान साहब के जो दोस्त है वहां से बेचते रहे हैं। ये तमाम तफसीलात जब ये 4 मुलाजमीन के अकाउंट्स का मामला खुलेगा, ये सब सामने आ जाएगा। PTI फॉरेन फंडिंग केस में दरख्वास्त गुजार अकबर इस बाबत चयो आहे त तहरीक इंसाफ चइनि ॻुझनि अकाउंट्स में हुंडी ऐं ॿियनि वसीलनि ज़रिए पैसा गॾु कया। मुलाज़िमनि जे ज़ाती अकाउंट्स में पैसा घुराए चेक ज़रिए कढाया विया। फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो जल्द महफ़ूज़ थींदो। PTI वकील इलेक्शन कमीशन में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त PTI परॾेह मां पैसा ज़रूर गॾु कया, पर गैर कानूनी फंडिंग जा इल्ज़ाम ग़लति आहिनि। चवनि था त असां सिखनि खां पैसा वरिता, छा पाकिस्तान में सिख नथा रहनि? अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे फ़ारूक हबीब चयो त PTI कानून तहत फंड गॾु कया। अकबर इस बाबत जी का हैसियत नाहे। नाणे वारे अॻूणे वज़ीर शौकत तरीन चयो आहे त PTI जो करंट अकाउंट खसारो नून लीग जी भेट में घटि आहे। मिफ्ता इस्माइल पंहिंजा अंग चेक करे कैपेसिटी पेमेंट 850 अरब थियण सबबि सर्कुलर जेट वधियो। सियासी बहरान सबबि डॉलर जी क़ीमत में इज़ाफ़ो थियो हो। बस असांखे हाणे ईअं अंदरि विहारे छॾियो। बसि इहो चयो त तव्हां ईअं शो कयो आहे, तव्हां शो रोड ते वेठा हो। हो त चए त मां मोहम्मद नवाज़ चए मां PPA जो माण्हू आहे, मूंखे कुझु बि न थींदो। उन्हनि खे जेके नौकिरी नारनि उहे लथा वञनि, हो जेके आहिनि त ॿधा वञनि, ऐं असांखे पंहिंजी हक़ खपे त भई जॻहियुनि में विहारियो वञे। असांखे विहारे छॾियो हुते। असांजो इहो मुतालबो आहे त दुश्मन वज़ू, वक़ूब, नवाज़ इहे ॿधा वञनि। लाड़काने में 3 घर भातियुनि जे क़त्ल ख़िलाफ़ धरणो हणंदड़ 10 औरतूं गिरफ़्तार। ॾेठा बिरादरी जी औरतुनि SP चौक आॾो ॿिए ॾींहुं धरणो हयो त पुलिस खेनि थाणे खंभे वई। टाइम न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद गिरफ़्तार औरतुनि खे आज़ादु कयो वियो। मुतासिर औरतुनि दाहियो त पुलिस एहतजाज खां रोकियो आहे। SSP लाड़काणो सरफराज़ नवाज़ शेख चयो आहे त औरतुनि खे सम्झाइण लाइ थाणे घुरायो हो। आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म सरदार अब्दुल क़यूम न्याज़ी ख़िलाफ़ बेतमादी रिट जमा थियण बाद 15 अप्रैल ते असेंबली जो इजलास तलब। इमरान खान की मंजूरी से जमा करायल रिट ते तहरीक इंसाफ के 25 मेंबर जूं सहियूं थियल आहिनि। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में रोड हादसनि में 7 ॼणा अजल जो शिकार। नौशरो फिरोज़ भरिसां कोच के टक्कर में रिक्शा सवार ज़ाहिद ऐं मुर्तज़ा कलहोड़ो फौत थी विया। मटियारी भरिसां ट्रक ऐं ट्रॉलर में टक्कर सबबि पंजाब वासी ट्रक ड्राइवर दीशान फौत। टंडो गुलाम हैदर में ट्रक के टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान रामचंद चिभाटी फौत। मीरपुर साकरो भरिसां ट्रक के टक्कर में कार सवार तुफेल कासकली अजल जो शिकार। उमरकोट ऐं मोरो में हादसनि में 2 ॼणनि दम ॾिनो। मीरपुर साकरो में शॉर्ट सर्किट सबब घर के बाहि लगने के नतीजे में पीरसन औरत चढ़ी फौत। ख्वाजा पाड़े में शॉर्ट सर्किट सबब घर के बाहि लगी वही, जंहिंजे नतीजे में 65 वरियनि जी बेगम ख्वाजा अजल जो शिकार थी वई। वाक़े बाद घर में कोहराम।
मेहरापुर भरिसां जवाबदारनि हथां नौजवान बेदर्दी सां क़तल, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। ॻोठ गुलाब उनड़ में नौजवान अमीन उनड़ खे तेज़ धार औज़ार सां क़तल कयो वियो। हमले में मुख़्तियार उनड़ ज़ख़्मी। पुलिस मूजिबि वाक़ियो उनड़ बिरादरी जी ॿिनि धुरनि में संगावती तकरार सां पेश आयो। मक़तूल जो लाश ट्रॉमा सेंटर मुंतक़िल कयो वियो। खोसकी में प्राइमरी स्कूल जी भित किरण सबबि मासूम ॿारड़ो दॿिजी फौत। ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ में भित किरण जो वाक़ियो पेश आयो। 10 वरनि जो मंसूर अजुल जो शिकार, शागिर्द जे घर में कोहराम बरपा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ख़बर ॾियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।